नबियन के पैगंबरन ऐं रसूलन के रब हुकुम दिनो त इबादत करण का अग में पाक शयूं खाओ। ऐं इहो हुकुम अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु मोमिनन के दिनो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुलू मिन तय्यिबाति मा रज़क़नाकुम, ए ईमान वारो जो कुछ असां तव्हांखे रोज़ी ॾिनी आहे उन मां पाकीज़ शयूं खाईंदा कयो। छा खाओ जी? इबादत खां अॻ में पाक शइ खाइण फर्ज़ आहे। जेकॾहिं पेट में पाक गिरो हूंदो त दुआऊं क़बूल पवंदियूं, इबादतुनि जो अल्लाह वटां अजुर ऐं सिलो मिलंदो, इबादतुनि जी लज़्ज़त सुकून ऐं सुरूर नसीब थींदो, इबादत जी हकीकत तिलावत जो मज़ो सजदन जो लुत्फ़ ऐं सुरूर उनखे मिलंदो जंहिंजे पेट में हलाल जो खाधो हूंदो। हराम पेट में हुजे, नापाक खाधो पेट में हुजे ऐं उहो सॼी राति इबादत करे पर उनजी का इबादत उनजे कननि खां मथे न चढ़ंदी आहे। बुढ़े मुड़े ध्यान कयो। सही मुस्लिम में, सुनन तिरमिज़ी में, शरह सुन्ना में ऐं मुस्नद इब्नुल जअद जे अंदर रिवायत अचे थी, मदीने वारे साईं फरमायो, ज़कर रजुल युतील सफर अशअस अखबर यमुद यदैहि इला समाए या रब। हिकिड़ो माण्हू सफ़र में आ, सफ़र जे करे उन जा वार गुबार आलूद मिट्टी हणा, लटा उन जा मिट्टीअ में धूड़ में ॾिखे सफ़र जो थको मांदो हथ मथे करे चए थो या रब, ए मुंहिंजा रब, हथ मथे करे रब खे सॾे थो, पर वमतअमुहु हरामुन, उनजे पेट में हराम आ, वमशरबुहु हरामुन, उनजो पीतो हराम जो आ, वमलबसुहु हरामुन, उनजो लिबास हराम जो आ, वग़ुज़िय बिल हराम, उहो हराम जे ग़िज़ा ते पलियो आ, फअन्ना युस्तजाबु लहु, पोइ उनजी दुआ कीअं त क़बूल थींदी जंहिंजे पेट में हराम। तव्हां सम्झी ॻाल्हि? साईं फरमाइनि था, थको मांदो सफ़र जो मारियो मुसाफ़िर आहे, मुसाफ़िरनि जी दुआ रब वटि क़बूल हूंदी आहे, जंहिंजा हाल हीणा हुजनि उन्हनि जी दुआ अल्लाह वटि जल्दी अॻामंदी आहे, भली उहे सभु खूबियूं उन में हुजनि, पर जेकॾहिं पेट में हराम अथसि, खाधो हराम जो अथसि, पीतो हराम जो अथसि, त मदीने वारे साईं फरमायो अन्ना युस्तजाबु लिज़ालिक, इन जी कीअं दुआ क़बूल थींदी, इन जी इल्तिजा कीअं अघामंदी, इन जा अर्ज़ कीअं इजाबत में ईंदा, तेसी ताईं न ईंदा जेसी ताईं पंहिंजे पेट में हलाल न विझंदो। खाधो हलाल जो हुजे, पीतो हलाल जो हुजे, लिबास हलाल जो हुजे, इन हलाल खाइण वारे जी दुआ अल्लाह वटि क़बूल आहे, इबादत अल्लाह वटि मक़बूल आहे। चओ सल्लल्लाहु